ज़िले कशमोर कंदकोट में अमुन अणलब थी वियो। ताज़े वाक़े में घोसपुर भरिसां घोसपुर थाणे जी हद डंडी वारे इलाइक़े में नामालूम हथियारबंदनि पारां ग़ुलाम मुस्तफ़ा शेख खे अगवा करण जी कोशिश कई वई। इलाइक़े जे ॻोठाणनि मज़ाहिमत करे ॻोठाणे नौजवान खे हथियारबंदनि हथां छॾाए वरितो। इतला बावजूद हद जी पुलिस वाक़े वारे हंधि देर सां पहुती हथियारबंद फायरिंग कंदा आसानी सां फरार थी विया। ॿिए तरफ़ हथियारबंद करमपुर भरिसां जमाल थाणे जी हद मां मच्छी जे फार्म ते चौकीदींदड़ ॻोठाणे दोस्त मोहम्मद चाचड़ खे अगवा करे अणॼातल हंधि खणी विया आहिनि। करमपुर SHO ग़ुलाम सरवर बुर्डो मुगवी जे वारसनि सां कामयाब ॻाल्हियूं करे अमकानी एहतिजाज ऐं धरणे खां रोकराए मुगवी जे बाज़ियाबी लाइ वारसनि खां कुझु ॾींहंनि जी मोहलत घुरी वरिती आहे। ॿिए तरफ़ ज़िले कशमोर कंदकोट में बदस्तूर जारी अगवा जे वारदातनि सबबि ज़िले में बदअमनी चोड़ चढ़ियल आहे। ज़िले कशमोर कंदकोट पुलिस बदअमनी जे सैलाब खे रोकण लाइ आवाम ऐं कानून मुखालिफ़ ॾोहारनि अॻियां बेवस नज़र अचे थी त ॿिए तरफ़ मिलियल ॼाण मूजिबि ज़िले कशमोर कंदकोट जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ु रखंदड़ अॼोके मुगवी समेत 8 ॼणा हथियारबंदनि जे क़ैद में आहिनि। बदअमनी जे सुरनि खां तंग शहरी तोड़े इलाइक़ाई अवाम आर्मी चीफ DG रेंजर्स ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खां ज़िले कशमोर कंदकोट में अमुन अमान बहाल करण जो पुरज़ोर मुतालबो कयो आहे। हर वक़्तु बाख़बर रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।